नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से ताके कंदकोट का खबर दींदा हलूं तो बख्शापुर थाने जी हद गोठ रईस लाल बख्श चाचड़ में गुज़िरियल रात नामालूम चोरन मोहम्मद लाइक चाचड़ के घर में घिड़ी 2 बलोड़ मेहूं चोरी करे फरार थी हैं। जडे ते एड़ो इतला बख्शापुर पुलिस के करण बाद भी जाए वादा ते न पहुती है। गोठान मोहम्मद लाइक चाचड़ मोहम्मद मिठल गुलाम हैदर शहजाद खान मुराद अली चाचड़ बिन पुलिस ते इल्जाम हणींदे चयो त असां जूं रात जूं निंडूं हराम थी वई आहिनि। पुलिस गिश्त भी नथी करे। इन्हनि चयो त रात असां जूं 2 मेहूं चोरी थी वयूं आहिनि। इन जो इतला बख्शापुर पुलिस के ॾिनोसीं पर हिन महिल ताईं पुलिस न आहे पहुती। असां पंहिंजी मदद पाण तौर पेरू खणी पेरू दरिया पार करे वाहिद बख्श राहंजी भंगवार जी ओताक ते विधो आहे। जॾहिं त ओताक वारा माण्हुनि जी गल ॾिसी छॾे फरार थी आहिनि। हिननि एसएसपी कश्मीर सैयद असद रज़ा शाह ऐं 2 वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी एसएचओ खे मुअतल करे बख्शापुर थाणे ते ईमानदार एसएचओ मुक़रर कयो वञे त जीअं तर में चोरियुनि जूं वारदातुनि में इज़ाफ़ो न थी सघे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस का बि कार्रवाई न करे सघी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।